गाजी अमन खां रिपोर्ट करे रहिया साहिल लाखो दरगाह पीर शहमीर जे रहवासिन पीर अब्दुल वाहिद पीरज़ादो पंहिंजे पुटनि माशूक पीरज़ादो ऐं ॿियनि सां गॾिजी प्रेस क्लब गाजी अमन पहुची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असांजी बिरादरी जा पासर पीपल्स पार्टी जो मक़ामी अॻवान पीर फैज़ मोहम्मद पीरज़ादो जे चवण ते संदसि पुटनि ऐं भाइटियुनि उरफान मज़हर शौकत जे एम शाहनवाज़ पीरज़ादो गुज़िरियल 6 तारीख़ ते मुंहिंजो पुटु माशूक पीरज़ादो पंहिंजे ॻोठ वारी ज़मीन वियो त उन्हनि हमलो करे संदसि खां अल्टो सिल्वर कलर जी कार ऐं फाइल फुरे सख़्तु तशदुद करण खां पोइ खेसि दड़ो भर सां फटो करे फरार थी विया। उनखे 15 पुलिस जी मदद सां इलाइक़े वासियुनि खेसि इस्पताल पहुचायो वियो, जंहिं बैदि पीर फैज़ मोहम्मद पार्टीअ खे नाजाइज़ इस्तेमालु कंदे असां मथां PS बेजू थाणे ते पंहिंजी न्याणीअ जे अगवा जो मुंहुं ऐं माशूक समेत 6 ॼणनि ते कूड़ी FIR कटाए छॾी ऐं अहिड़ी ज़्यादती ख़िलाफ़ असां सरदार ख़ान मोहम्मद ॾांहुं तां असां राब्तो कयो। पोइ सरदार उनखे फ़ैसिले लाइ चयो, उन जो फैज़ जो चवणु न कयो। वरी असां सैयद आसिफ अली शाह जिलानी वटि वियासीं त उन बि असांखे चयो त अव्हां जो ठाव करायूं था। उन बि 3-4 दफ़ा फैज़ खे फ़ोन कयो त पंहिंजा पाण में आहियो, ॻाल्हियूं करे मसइलो हल करियो, पर उन सैयद आसिफ अली शाह जिलानी खे खां बहितर मोट न ॾिनी ऐं पोइ असां कानूनी रस्तो अख़्तियार कंदे पबजू थाणे ते फैज़ पीरज़ादे वारनि खे FIR कटाई आहे ऐं फैज़ पीरज़ादो प्रेस ज़रिए सैयद आसिफ अली शाह जिलानी ख़िलाफ़ मीडिया ट्रायल कंदे संदसि कूड़ा ऐं बेबुनियाद इल्ज़ाम हणंदे साईं जन जी साख खे नुक़सान रसाइण जी कोशिश करे रहियो आहे, जंहिंजे असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। ऐं अॼु सैयद आसिफ अली शाह जिलानी सरदार ख़ान मोहम्मद ॾाहिरी ठाव करण जो चई रहिया आहिनि, पर हू ठाव करणु नथो अचे। असां पीपल्स पार्टी जी आला क़यादत ज़िले क़यादत खे अपील था करियूं त असां सां इंसाफ़ लाइ मजबूरन एहतिजाज करे रहिया आहियूं ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मुंहिंजे पुट ते हमलावरनि खे गिरफ़्तार कयो वञे। मूंखे या मुंहिंजी फैमिली खे कंहिं बि फ़र्द खे कुझु बि थियो त उन जा ज़िम्मेवार पीर फैज़ ऐं शिकारपुर खां आफ़ाक़ अली संजरानी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर में म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन फयाज़ महमूद शेख जी कोशिशुनि सां बि बेफारम बर्थ सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, रहायशी सर्टिफिकेट तोड़े निकाहनामा रजिस्ट्रेशन जे लाइ म्यूनिसिपल कमेटी ऑफिस में जो इफ़्तिताह कयो ऐं उन मौक़े ते म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन फयाज़ महमूद शेख, वाइस चेयरमैन वसीमुद्दीन सिद्दीकी, CMO आबिद लतीफ़ राजपूत जो चवणु हो त पहिरियां शिकारपुर जा शहरी नादरा ऐं UCA जे ऑफिस जा पंध कंदा हुआ, जंहिं सबबु केतिराई मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो हो। उन्हनि मुश्किलातुनि जे हल लाइ शिकारपुर म्यूनिसिपल कमेटीअ में मथे ॼाणायल सर्टिफिकेटनि बाबति ऑफिस जो इनेकाद कयो वियो आहे। उन्हनि चयो त हाणे मुनासिब फीस वठी शहरियुनि खे वक़्त जी निस्बत सां सर्टिफिकेट ठाहे ॾिना वेंदा, जेकॾहिं को शहरी मुस्तहिक़ हूंदो त उन लाइ कमेटी जोड़े खेसि सरकारी फीस में सर्टिफिकेट तैयार करे ॾिना वेंदा। ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथेले खां तालका रिपोर्टर सऊद अहमद पिताफी बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ ह्यूमन राइट्स ज़िले घोटकी ऑफिस जो इफ़्तिताही तक़रीब थी गुज़री, जंहिंमें मरकज़ जे महिमाननि खे ह्यूमन राइट्स ज़िले घोटकी जे उहिदेदारनि सिंध जी सूखड़ी अजरक जा तोहफ़ा ॾिना विया ऐं मरकज़ जे अॻवान शिरकत कई, जंहिंमें एप्रिशिएट सर्टिफिकेट भी ॾिना विया। मरकज़ जे ख़ालिद हुसैन मीरानी, सीनियर वाइस चेयरमैन मरकज़ डॉक्टर अब्दुल लतीफ़ मीरानी, सेंट्रल वाइस चेयरमैन मरकज़ सैयद मुज़फ़र हुसैन शाह, चीफ ऑर्गेनाइजर सूबे सिंध सदाकत अली राजपूत, मोहम्मद वकास राजपूत, सदर डिस्ट्रिक्ट घोटकी अमजद अली, जनरल सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद यासीन लोलाई, इंफॉर्मेशन सेक्रेटरी घोटकी अली असगर समेजो, साबिक सदर घोटकी अहमद हुसैन शानी, नायब सदर मुला बख्श समेजो, मेंबर घोटकी काफ़ी तादाद में तंज़ीम जे मेंबरनि शिरकत कई। सांगड़ खां रिपोर्ट कर रहियो आहे ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहेरी जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर सांगड़ शफ़ीक अहमद आरेसर पारां माज़ूरनि माण्हुनि जे फलाही कमनि ऐं उन्हनि जे शिकायतुनि जे हल लाइ क़ाइम कमेटी जे मेंबरनि, जिन में माज़ूर माण्हुनि खे बाअख्तियार बनाइण वारे खाते जे डिप्टी डायरेक्टर सरफराज़ हुसैन शर ऐं समाजी भलाई खाते जे एडिशनल डिप्टी डायरेक्टर मुस्लिम फारूक शामिल आहिनि, खे सख़्तु हिदायतूं जारी कयूं त हू माज़ूर माण्हुनि जी सहूलतुनि ऐं भलाई लाइ ऑफिस में रैंप क़ाइमु कनि त जीअं उहे आसानी सां ऑफिस ताईं पहुची सघनि। उन मौक़े ते उन सां गॾु माज़ूर माण्हुनि खे घुर्बल मालूमात ऐं सर्टिफिकेट बि जल्द खां जल्द मुहैया कया वञनि। उन खां सवाइ माज़ूर माण्हुनि जी रहनुमाई लाइ फोकल पर्सन मुक़ररु करण जो फ़ैसिलो कयो वियो। ठुल खां मीर मोहम्मद फैज़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल ए सेक्शन थाणे जे हद में बाईपास रोड ते बेनज़ीर कांटा भरिसां ॿिनि मोटरसाइकिलुनि में आम्हूं साम्हूं टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार रियाज़ अहमद भट्टी ऐं अब्दुल कयूम पुट दोदो ख़ान सुमरो वेठल ॻोठ
चौडियो ख़ान सुमरो सख़्त ज़ख़्मी थी पिया। ठुल पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मीअ खे तालका इस्पताल ठुल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त ॿिनि ज़ख़्मियुनि खे ॻणतीअ जोगी हालत में डॉक्टरनि पारां ज़ख़्मीअ खे लाड़काणो इस्पताल ॾांहुं रेफर करे छॾियो आहे। पुलिस मूजिबि हादिसो मोटरसाइकिल जी तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। शिकारपुर खां रिपोर्टर आफ़ाक अली संजराणी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर ॾखण वेझो ॻोठ जवाबपुर चांडियो में 5 वरियनि जी ॿारड़ी कलसूम चांडियो सिम शाख में किरी ॿुॾी फौत थी।